वारह खां रिपोर्ट कर रहे हैं मुज़फ़्फ़र काज़ी। अवामी तहरीक वारह तरफ़ां अवामी हाउस वारह में अवामी तहरीक जे सरबराह इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जे 94वीं सालगिरह मल्हाई वई। खेसि इनकलाबी अर्पनाऊं ॾिनियूं वेंदियूं। सालगिरह तक़रीब में सियासी समाजी ऐं सहाफ़ी धुरनि जी शिरकत। तक़रीब में ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान कामरेड सत्ता चांडियो, ज़िले सदर इरफान मन्नान, गफ़ार मीरचत, सिंगार नूनारी, अयाज़ जमाल, बरकत सोढर, वहीद चांडियो, मुजीब चांडियो, हमीद इनकलाबी, आसिफ मारफाणी, अब्बास कुकर, सागर सोढर, मीर बिरोही, अब्दुल रसूल काज़ी, वसीम बुरड़ो ऐं ॿियनि चयो त रसूल बख्श पलीजे सिंधी क़ौम खे सियासत जा नित नवां दग, वाटूं, गस ऐं पेचरा ॾिना। हुन पंहिंजे फ़िक्र वसीले सिंधी समाज खे सियासी दग ते आणे अवामी जिदोजहदुनि जा नए सिरे बुनियाद विधा। रसूल बख्श पलीजो अदब, तारीख़, सियासत, समाजी साइंस ऐं आइन क़ानून ते महारत रखंदो। उन सां गॾु हू दुनिया समेत मुल्क ऐं सिंध जे क़ौमी अवामी इनकलाबी ऐं आदर्शी सियासत जे ॼाण रखंदड़ पिणु हो। हुन पंहिंजे नज़रियाती वाट वसीले महकूम ऐं मज़लूम क़ौमुनि जे बुनियादी हक़नि जी ॻाल्हि करे उन जी हासिलात लाइ पाण पतोड़े हारियुनि पोरियतुनि खे सियासी तालीम ॾेई मुनज़्ज़म कयो ऐं अॻवाननि जो वधीक चवणु हुयो त रसूल बख्श पलीजे पंहिंजे फ़िक्र धारा वसीले हर तबिके जे ज़हनी ऐं फ़िक्री आबियारी कई। हुन हिक ई वक़्तु सुजाॻ शागिर्द, शऊर वेंद, हारी, बहादुर औरतूं पैदा कयूं।